रहमान रहीम। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि मोहतरम उस्ताद ग़ुलाम रसूल माहिर साहब, जेके पाण तालीम जे हवाले सां साईं जन जूं कई अने ख़िदमतूं आहिनि, पाण पेटे अलफ़ सां बि लाॻापियल आहिनि। ऐं गॾोगॾु उस्ताद सां असां मुकमल तौर ते असां अॼु गुफ़्तगू कंदासीं। असां उस्ताद सां मुकमल तौर ते असां गुफ़्तगू कंदासीं त उस्ताद कॾहिं जनमु वरितो ऐं बुनियादी तालीम किथे हासिलु कई, ऐं शुरूआती तौर ते जेको उस्ताद जेकी ज़ाती ज़िंदगी खां वेंदे अॼु ताईं जेको प्रोफेशनल जेकी लाइफ आहे उहा उस्ताद जी कीअं गुज़री, ऐं इन हवाले सां जेको उस्ताद सां जेके ज़िंदगीअ में जेके मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि, मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके मुश्किलातूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जेके वाक़ियात आहिनि, उन हवाले सां सॼी सरासरी नज़र विझंदासीं। ऐं गॾोगॾु असां उस्ताद सां जेके आहिनि सॼी ज़िंदगी जे हवाले सां तालीम हुजे, एजुकेशन हुजे, सॼो ब्रीफिंग वठंदासीं त साईं जन हिन वक़्त ताईं जेको आहे तालीम जे हवाले सां गॾोगॾु आम माण्हूअ जी सोशल लाइफ में बि जेको आहे ख़िदमत कई आहे ऐं कंदा अचनि पिया। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती घणनि मां तव्हां वक़्तु ॾिनो। तव्हां बुनियादी तौर ते तव्हां असांखे पहिरियों इहो ॿुधाइजो त बुनियादी तालीम किथां हासिलु कई, कॾहिं कई, ऐं शुरूआती जेको तव्हांजो पीरियड आहे कॾहिं किथे जनमु वरितो, त जीअं मुकमल तौर ते असां नाज़रीन जी आगाह थी सघनि। महिरबानी रशीद साहब तव्हांजी। जीअं त मुंहिंजो जनमु जेको आहे उहो पंहिंजे अबाणे ॻोठ में, ॻोठ जुंगमहर में, जेको लखी खां 5 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे, उन में मुंहिंजो जनमु थियो। मुंहिंजो जनमु तारीख़ 1972 में मुंहिंजो जनमु आहे। पंहिंजे ॻोठ में प्राइमरी स्कूल न हुयो, असांजे तक़रीबन 2 किलोमीटर जे फ़ासिले ते स्कूल हुयो प्राइमरी पीर बखर शहर में, जिते आऊं पंहिंजी प्राइमरी तालीम हासिलु कईसीं। उते आऊं जेको आहे सो प्राइमरी तालीम हासिलु करण खां बाद में असांजी जेको मिडिल स्कूल गवर्नमेंट मिडिल स्कूल लखी ग़ुलाम शाह हुयो, वरी एडमिशन उते असांजी पंहिंजे वाल साहब कराई। उन वक़्तु असां वटि कन्वेंस जो प्रॉब्लम हूंदो हुयो, लिहाज़ा असां तक़रीबन 2-2.5 किलोमीटर जो पंधु करे उन खां बाद में बस ईंदी हुई सखर खां, जंहिं ते चढ़ी अचे असां पंहिंजे लखी में उते मिडिल तालीम असां पूरी कईसीं। उन खां बाद में मैट्रिक ऐं गवर्नमेंट हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर में कई। उते असांखे बि बाय ट्रांसपोर्ट वञिणो पवंदो हुयो, पंहिंजी तसवारी हुई कोन। ऐं मैट्रिक पढ़ण खां बाद में असांजी तमामु मशहूरु शिकारपुर जी C&S डिग्री कॉलेज हुई, जिते आऊं इंटर क्लियर कयो। उन खां बाद में ऐं BSc जेका कई उहा गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर में BSc मूं कई। उन खां बाद में जीअं मूं BSc कई त उन खां बाद में मूंखे जॉब मिली वई। मुंहिंजो शौक़ु बि हुयो त पहिरियां मुंहिंजो शौक़ु इहो हुयो त मां उस्ताद थियां। तो अलाह जी महिरबानीअ सां 92 में उस्ताद थी वियसि। ऐं उन खां पोइ मुंहिंजो उस्तादगिरी वारो सिलसिलो या उहो जेको आहे पीरियड शुरू थी वियो आहिस्ते आहिस्ते। ऐं मूं 3 साल 92 खां अपॉइंटमेंट थियुसि। 93 में असांजी तंज़ीम जी इलेक्शन थी ऐं मूंखे इहो शौक़ु बि थियो ऐं जज़्बो बि थियो त जेकर आऊं पेटल तंज़ीम में मेंबर त आऊं थियुसि अपॉइंटमेंट जे हूंदे ई। जीअं अपॉइंटमेंट थियुसि त मां उहो पेटल जो मेंबर बणियुसि। उन वक़्तु असांजे ज़िले जो प्राइमरी टीचर एसोसिएशन जो सदर हूंदो ग़ुलाम अकबर महर साहब, उन्हनि मुंहिंजी मेंबरशिप कई। ऐं उन खां पोइ मूंखे शौक़ु थियो त उस्तादनि जी तंज़ीम में इन थियां ऐं उस्तादनि जी ख़िदमत कयां ऐं पंहिंजे सिंध जे तालीम लाइ कुझु न कुझु जेको आहे स्ट्रगल कयूं। ऐं 93 में इलेक्शन थी। असांजे पेटीएफ जो कुझु पंहिंजो बाइलाइज़ आहिनि, जंहिं मुताबिक़ तक़रीबन मेंबर खे 3 साल जो पीरियड हुजणु ज़रूरी आहे मेंबर रहणु। उन खां बाद में पेटीएल जे इलेक्शन में हिसो वठी सघे थो। उहा 96 में ॿियो टेनियर में इलेक्शन थी। उन में आऊं तालके जे डिप्टी जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते सिलेक्ट थियुसि, लखी तालके लखी ग़ुलाम शाह जे में। उहे 3 साल असां नवां हुआसीं, सीनियर दोस्तनि सां गॾु हलियासीं ऐं उस्तादनि जे मसइलनि खां हक़ीक़त त उहो 3 साल असांखे सम्झण में लॻी वियो त आया की उस्तादनि जा प्रॉब्लम्स छा आहिनि, उन्हनि जे हल करण जो तरीक़ेकार छा आहे। उन सां गॾु उस्तादनि जे मसइलनि सां गॾोगॾु असांजे मथां तालीम जी ज़िमेवारियूं कहिड़ियूं थियूं अचनि पियूं।
असांखे उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां सर अंजाम ॾियणो आहे ऐं 3 साल उहो सीनियर दोस्तनि सां गॾु रही करे घटि में घटि उहे सिखियुमि। उन्हनि 3 सालनि खां बाद में वरी जॾहिं 99 में इलेक्शन्स पेटेल जी ॿीहर थियूं, उन पेटेल जे इलेक्शन्स में लखी तालके में कॉन्टेस्ट कयो, असांजो पैनल हो। उन पैनल में उन वक़्तु बि आउं डिप्टी जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते जेको आहे उहा इलेक्शन थी। उहा इलेक्शन में जंहिं पैनल सां आउं वांगे हलियुसि उहो खटी आयो। उन पैनल जे खटी अचण खां पोइ जॾहिं ज़िले जी सूरत हाल हली त हाणे ज़िले जी बाडी चूंडजणी हुई, उन में अक्सरियत राय जेको आहे दोस्तनि गॾिजी वेही फ़ैसिलो कयो त उन्हनि चयो त ज़िले जे सदर लाइ तमामु काफ़ी दोस्त ॿिया बि हुआ ऐं सीनियर दोस्त हुआ, पर सभिनी दोस्तनि इत्तफ़ाक़ कयो त ज़िले सदारत लाइ जेको आहे मुंतख़ब ग़ुलाम रसूल मार खे कयो वञे। ऐं हिन सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जन हिननि दोस्तनि मूंखे मुंतख़ब कयो। इहो 1999 मां ज़िले जो जेको आहे सदर मुंतख़ब थियुमि। उन में तक़रीबन असांजे ज़िले में 4 तालका आहिनि ऐं तंज़ीमी हवाले सां 5 यूनिट आहिनि। सिटी यूनिट असांजो अलॻि हूंदो आहे। पोइ उन में ख़ुशूसन असांजा सीनियर दोस्त हुआ, पंहिंजो हाजी ग़ुलाम अकबर मार साहिब जन हुआ ऐं हींअर उहो वफ़ात करे विया आहिनि। ॿियो बि असां ॼाणा आहियूं। 99 में इलेक्शन थी ऐं उन में ज़िले जो सदर थी वियुमि। अक्सरियत सां मां ज़िले जो सदर थी वियुसि। उन खां वठी हिन वक़्तु ताईं ऐं ज़िले जो सदर मां सम्झां थो 6 मरतबो थियो आहियां त ज़िले जो सदर आउं रहंदो आहियां अचां पियो। ऐं इनशाअल्लाह उन खां पोइ वरी पेटेल जे बाक़ाइदगीअ सां उनजे तंज़ीम में एसोसिएशन में पोइ सिंध ताईं वाबस्तगी थी। जॾहिं मीटिंग्स में असांजी मरकज़ी ऑफिस जंहिंखे सूबाई ऑफिस चयो वेंदो आहे उहा आहे असांजी हैदराबाद में। उन वक़्त में 2 जेको आहे सो हिकिड़ा लीडर हुआ उन वक़्तु जेकॾहिं इलेक्शन कॉन्टेस्ट कयो। हिकिड़ो मोहतरम साईं इंतज़ार हुसैन छलगिरी साहिबु 99 में इलेक्शन कॉन्टेस्ट कयो ऐं मरकज़ी सदर बणिजी वियो ऐं उन सां गॾोगॾु मुक़ाबिलो कयो असांजो तमामु बहितरीनु प्यारो दोस्त मरहूम हींअर साईं जन जो इंतकाल थी वियो आहे, साईं लियाकत अली दीदर साहिबु जन जेको आहे मुक़ाबिलो कयो। ऐं उन खां बाद में साईं इंतज़ार हुसैन छलगिरी साहिबु इलेक्शन साईं लियाकत खां खटी वियो। अच्छा साईं, इहो हिन पेटेल जे जेको मौजूदा सूरत हाल आहे इन ते ॻाल्हायूं था। पहिरियों इहो त जेको आहे तव्हां पंहिंजो जेको बुनियादी तौर ते तव्हां तारीफ़ जेको तालीमी ॿुधायो तव्हां ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां, त उहो तव्हांखे जेको शुरूआती दौरु आहे जेको आहे उन वक़्तु तव्हांखे तालीम जे हवाले सां केतिरियूं मुश्किलातूं पेश आयूं ऐं ॿिए नंबर में जेको आहे माना तव्हां घणा बिरादर आहियो ऐं तव्हां जेको आहे इहो असांखे ॿुधाइजो त तव्हां शादी कॾहिं कई, इहो सॼो असांखे थोरो ॿुधाइजो। तालीमी हवाले सां त असां बिल्कुलु ई पोइते पियल इलाइक़े जे हिकिड़े नंढे ॻोठ में रहूं पिया, जिते उन वक़्तु असांखे न बिजली सहूलियत हूंदी, न रस्ते जी सहूलियत हूंदी, न असांजे ॻोठ में स्कूल ई हूंदो हुयो। पोइ असां जीअं मूं पहिरियों ई तव्हांखे ॿुधायो तक़रीबन 2 किलोमीटर जे फ़ासिले ते असांजो स्कूल हूंदो, पीर बखर शहर हूंदो, उते पढ़णु वेंदा हुआसीं। लिहाज़ा असांखे आब कल्याणी जे मौसम में त तमामु सख़्तु तकलीफ़ थींदी, छो त असांखे वरी मतिलबु घणो फ़ासिलो तइ करे पोइ स्कूल पहुचणो पवंदो हो। ज़मीनुनि में पाणी अची वेंदो हुयो। असां ॾाढी मतिलबु मुश्किलात जे हवाले सां, पर असांजे वाल साहब जो इंट्रस्ट हुयो त जेकर ऐं पंहिंजे औलाद खे सुठी तालीम ॾियां। बहरहाल उन्हनि पंहिंजी महिनत कई। मुंहिंजो वाल साहब हिकिड़ो पंहिंजे ॻोठ जो चङो मोतबर मुड़ुसु हुयो ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे मतिलबु जीअं आम रवाजी ज़िंदगीअ में ॿाहिरि जा माण्हू हूंदा आहिनि, उहो मुंहिंजो वाल साहब जेको आहे उहो 5 दर्जा पास पढ़ियलु हुयो। पोइ उन असांखे महिनत करे उन चयो बाबा तव्हां पढ़ो, तालीम वठो, छो त तालीम असांखे सभु कुझु आहे। पोइ असांखे प्राइमरी तालीम में एतिरी तकलीफ़ आई। उन खां बाद में वरी जॾहिं आउं तव्हांखे ॿुधायमि त लखी जे लाइ उते बि असांखे अचण में बहुत ॾाढी मतिलबु हिकिड़ी दुश्वारियूं हूंदियूं हुयूं। पोइ कॾहिं कॾहिं स्कूल असांखां मिस बि थी वेंदा, न बि अची सघंदा हुआसीं। ऐं उन सां गॾोगॾु असीं 5 भाइर आहियूं। मां 2 नंबर ते आहियां, मूंखां वॾो भाउ उनजो हींअर रिसेंटली अॻिले साल इंतकाल थी वियो आहे। बाक़ी 3 भाइर मूंखां नंढा आहिनि। वॾो भाउ मुंहिंजो सुई गैस में हो
उनखे नौकिरी हुई। उन खां पोइ बाक़ी असां 3 भाइर जेके आहियूं उहे असां एजुकेशन सां वाबस्तगी आहे, उस्ताद आहियूं। ऐं मुंहिंजी शादीअ जो तालुक़ु आहे त उहा शादी बि 99 में मूं कई। मूं पहिरियों दफ़ो ज़िले जो सदर चूंडियो हुउमि। उन खां बाद में तक़रीबन 3-4 महीननि जे लॻभॻि बाद में पंहिंजी जेका शादी कई। औलाद मूंखे 3 पुट ऐं 2 नियाणियूं। वॾो पुट उनजो 2013 में मुंहिंजो इंतकाल थी वियो। उनजो बाक़ी 2 नियाणियूं आहिनि ऐं 2 पुट आहिनि। उहे पढ़नि था, उहे तालीम कराइनि था पिया। अच्छा साईं, तव्हांजो माना हाणे तव्हां एजुकेशन जे हवाले सां बि वाबस्ता आहियो। तव्हां इहो ॿुधाइजो त पसंदीदा तव्हांजो किताबु कहिड़ो आहे, पसंदीदा तव्हांजी सियासी शख़्सियत कहिड़ी आहे, इहो असांखे ॿुधायो। पसंदीदा जेकॾहिं किताबनि में अचिबो त सभ खां आला ऐं सभ खां उत्तम मुंहिंजो पसंदीदा किताबु जेको आहे उहो क़ुर शरीफ़ आहे। उन खां वधीक ॿियो कोई किताबु कोन्हे। पसंदीदा शख़्सियत तमामु सियासी हवाले सां असांजो तमामु सुठनि माण्हुनि सां, सियासी माण्हुनि सां, पंहिंजे तंज़ीमी हवाले सां जेको रहियो। पर मां वधि में वधि घणो मुतासिर जेको पेटियल जे तंज़ीम हवाले सां थियुसि उहो मोहतरम साईं इंतज़ार हुसैन शलगिरी साहिब खां घणो मुतासिर थियुसि मां। ऐं उनखां पहिरियां छो त उन्हनि सदर साहिब सां साईं तालवानी साहिबु तमामु हिकिड़ो सीनियर असांजो मरकज़ी सदर साहिबु थी रहियो आहे। पर उन सां थोरो टाइम असांजो तंज़ीमी जेको आहे सो कारवां हलियो ऐं तमामु बहितरीनु माण्हू, लाइक़ु माण्हू। बाक़ी मुंहिंजे लाइ सभु क़ाबिल एतिराम आहिनि। अच्छा, पसंदीदा असांजी पॉलिटिकल शख़्सियत सिंध जे हवाले सां या पाकिस्तान जे हवाले सां पॉलिटिकल शख़्सियत जे हवाले सां जेको मुल्की लेवल ते माना हुजे। मुल्की लेवल ते पसंदीदा शख़्सियत जे हवाले सां सियासतदाननि जो सभु सियासतदाननि जो पंहिंजूं मुख़्तलिफ़ तरजीहात हूंदियूं आहिनि। कुझु जूं तरजीहात जेके आहिनि उहे कंहिं हिकिड़े सियासतदान में वधीक बहितर लॻंदियूं आहिनि। पर वरी कुझु तरजीहात जेके वरी कंहिं ॿियनि सियासतदान हूंदियूं आहिनि उहे उन्हनि खां मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। बहरहाल दुनिया लेवल ते मुंहिंजे पहिरियां पसंदीदा जेका सियासी इंटरनेशनल लेवल ते जेका शख़्सियत हुई उहा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु हूंदी। बाक़ी हिते जेको आहे सो लोकल जे हवाले सां मुंहिंजो कॾहिं चवंदुसि त असांजो तमामु सीनियर सियासतदान ऐं तमामु शफ़ीक़ इंसान मोहतरम अलहाज गोशबज ख़ान मर साहिबु आहे, जंहिंसां वांगियल बि आहियूं, जंहिंसां तालुक़ु बि आहे, जंहिंसां तमामु क्लोज़ बि रहिया आहियूं ऐं हिन वक़्त ताईं बि हुननि सां आहियूं। हुन जी जेका सियासत आहे त घटि में घटि असीं हिते ज़िले ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते उन सियासत में वधीक जेको आहे मुतासिर आहियूं। माना शुरूआती लाइफ खां वेंदे अॼु ताईं को अहिड़ो वाक़ियो, हिकिड़ो ॾुखईंदड़ वाक़ियो, ॿियो ख़ुशीअ वारो वाक़ियो, इन ॿई जेकॾहिं तव्हांखे आहिनि या त इहे ॿुधाइजो त तव्हांखे वधि में वधि ॾुख कॾहिं पहुतो, वधि में वधि ख़ुशी तव्हांखे कॾहिं महसूसु थी? हर इंसान खे ज़िंदगीअ में ख़ुशियूं बि ईंदियूं आहिनि ऐं ॾुख बि ईंदा आहिनि। बहरहाल ऐं कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त जेकॾहिं का तकलीफ़ आहे त उनखे न इज़हार कजे त बहितरु आहे। ऐं ख़ुशियूं ज़िंदगीअ में काफ़ी मिलियूं आहिनि ऐं मूंखे वॾे में वॾी ख़ुशी थी। मूंखे पंहिंजो ॾुख बि काफ़ी ईंदा आहिनि। हीअ ज़िंदगी आहे ॾुख ऐं ख़ुशियुनि जो जेको आहे सो नालो आहे। उहो हिकिड़ी ख़ुशी हुजे या हिकिड़ो ॾुख हुजे उहो तव्हांखे इज़हार कयां। बहरहाल कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हिन वक़्तु मुनासिबु नथो सम्झां उन्हनि ख़ुशियुनि जो इज़हार खे जेको आहे सो या ॾुखनि खे इज़हार कयां मीडिया जे अॻियां। अच्छा साईं, तव्हां कहिड़े माना उस्ताद सां गॾु कहिड़ो आवाम जो सोशल वर्कर जे हिसाब सां ग़रीब माण्हुनि जी बि ख़िदमत कंदा रहो पिया। तव्हां इन जेको अवामी ख़िदमत जो जज़्बो आहे इन जो थोरो वज़ाहत कजो त जेको सोशल लाइफ आहे तव्हांजी इन जे हवाले सां त कहिड़े माण्हुनि जी तव्हां कहिड़े नमूने तव्हां ख़िदमत सरंजाम ॾियो पिया, माना सॼे जेको पंहिंजे इलाइक़े जा माण्हू आहिनि? ख़िदमत असल में वॾे असांजा वॾा बि जेके रहिया आहिनि उहे सोशल रहिया आहिनि। ॿारहड़ी जे ॻोठनि सां तालुक़ु रहियो आहे उन्हनि जो त ख़ुशूसन जेके ॿारहड़ीअ में मसाइल थींदा आहिनि त असांजो वाल साहिब बि उन्हनि खे घणे महांगे जेको आहे सो हल कंदो हुयो ऐं असां बि उन्हनि वॾनि जे पोयनि खे उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदे त ओड़े सां पाड़े सां कंहिं ग़रीब कंहिं गुरबे सां
को मसाइलो मसाइल थींदो आहे त जेसीं ताईं असांजो तालुक़ु आहे या असांजी अप्रोच आहे त असीं ज़ाती लेवल ते पंहिंजा एफर्ट्स वठंदा आहियूं उन्हनि दोस्तनि सां हेल्प करण जी, उन्हनि जे मसइलनि खे सॉल्व करण जी, उन्हनि सां वक़्तनि मदद करण जी। इनशाला उहो ईअं कोन्हे त को काउंटेबल हुजनि त ही शइ आहे, कहिड़े वक़्तु बि कंहिंसां बि कहिड़ो बि प्रॉब्लम थी सघे थो, जेको बि आयो आहे उनखे असां ख़ाली न मोटायो आहे। अच्छा साईं, दोस्ती जेका आहे तव्हांजी नज़र में छा आहे ऐं तव्हांजो पसंदीदा दोस्त कहिड़ो आहे ऐं जेको दोस्ती लेवल ते तव्हां सां वधि में वधि कंहिं दगा कई हुजे? दोस्ती जे सुठा दोस्त न आहिनि त हक़ीक़त त हिन जहान में को उन माण्हूअ खे रहण जो हक़ ई न आहे। दोस्त ई आहिनि, असांजा उहे दोस्त ई हुआ जंहिंजे करे आऊं हिन तंज़ीम ते पहुतुसि ऐं हेतिरा साल ज़िले जो सदर रहियुसि। उनखां पोइ सूबाई जेका सियासत पंहिंजी तंज़ीम जी कईसीं, उहा दोस्तनि जे करे कईसीं। असांजे अकेले जी जो केतिरी महिनत न आहे, पर मूंसां काफ़ी दोस्त आहिनि। जेकॾहिं आउं दोस्तनि जो नाला खणंदुमि त शायदि लिस्ट डिघी थी वेंदी, पर बहरहाल मां सभिनि दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। काफ़ी दोस्त आहिनि जंहिंजी महिनत आहे ऐं उन्हनि जे दोस्तनि जे जेको आहे सो तावन सां ई आऊं अॻे वधियो आहियां। दोस्त असांजा जेके बि आहिनि पर घटि में घटि कमिटेड आहिनि। असां बि हिन वक़्तु दोस्तनि सां कमिटेड रहिया आहियूं ऐं दोस्त बि असां सां कमिटेड रहिया आहियूं। ऐं मूंखे उमेदु इहा आहे त इनशाला अलाह खां दुआ घुरंदो आहियां त जेतिरो वक़्तु हिन जहान में इंसानी ज़िंदगी आहे त घटि में घटि दोस्तनि सां कमिटेड रहे। अलाह न करे जो दोस्तनि लाइ का दिलि में का ॿी ॻाल्हि पैदा थिए। बहरहाल दोस्त सरमाया आहिनि। अच्छा साईं, इहो माना हिकिड़ो सुवालु आहे जेको माना हिकिड़ो कॉमन आहे त इश्क जेको आहे माना इश्क छा आहे? तव्हां कॾहिं इश्क कयो आहे? जे कयो आहे त कंहिंसां कयो आहे, या मिज़ाजी इश्क कयो आहे या रूहानी इश्क कयो आहे? इश्क ऐं मोहबत अलाह साईं हीअ काइनात ई मोहबत जे करे पैदा करे। असांजो ॿिन्ही जान जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी शख़्सियत उहो महबूब हुजे अलाह साईं जो, ऐं अलाह जो इश्क हुजे महबूब सां, त अलाह साईं अहिड़ी मोहबत जो अंसर जेको आहे पंहिंजे बंदन में रखियो आहे त हर इंसान में मोहबत प्यार जो अंसर आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे जेकॾहिं अलाह साईं जी जेका ख़लक़ियल मख़लूक़ात आहे जे उन सां मोहबत कजे, इंसानियत सां मोहबत कजे, इंसान ज़ात सां मोहबत कजे, इन खां वधीक को इश्क कोन्हे का मोहबत कनि। उस्ताद, इहो असां तव्हां पहिरियों ज़िक्र करे वियो अलाज गोंज़बज ख़ान महर साहब जो त पसंदीदा जेकी शख़्सियत आहे। हिन वक़्तु उन जा फ़र्ज़ंद आहिनि MP मोहम्मद शहरयार ख़ान महर साहब ऐं साबिक़ा ज़िलई नाज़िम मोहम्मद आरिफ़ ख़ान महर साहब। उन्हनि जूं बि अवामी ख़िदमतूं इंतिहा दर्जे जूं बैन था आहिनि ऐं मुकमल तौर ते अवाम सां कॉन्टेक्ट हूंदा आहिनि। तव्हांजी वेझड़ाइप तव्हांजी जेका आहे उन्हनि सां बि आहे या उन्हनि जी जेको शख़्सियतूं आहिनि ॿई उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? ज़ाहिर आहे जॾहिं मुंहिंजी सियासी हवाले सां अलाह गोस्बज ख़ान महर साहब सां तमामु उन्हनि खे हिकिड़ो इज़त जी निगाह सां ॾिसंदो आहियां ऐं उन्हनि सां असांजो उथण वेहण सियासी उन्हनि सां ई आहे, यकीननि उन्हनि जे फ़र्ज़ंदनि सां बि आहे ऐं ॿिन्ही सां ख़ुशूसन मोहम्मद आरिफ़ ख़ान सां मुंहिंजो तमामु तक़रीबन लॻभॻि 25-26 सालनि जे लॻभॻि जेको उन सां मुंहिंजो वास्तो तालुक़ु रहियो आहे ऐं तमामु वेझड़ा बि रही आहे ऐं तमामु सुठियूं जेको आहे सो हिकिड़ा मसाइला मसाइल उन्हनि सां दिली तरह सां शेयर बि कंदो आहियां ऐं शहरयार ख़ान महर साहब जन सां बि तमामु वेझड़ाइप आहे ऐं मुंहिंजी तमामु रिस्पेक्ट कंदा आहिनि ऐं बहरहाल उन्हनि जी हिकिड़ी फैमिली आहे। जॾहिं आहे तालुक़ु उन्हनि सां त मुंहिंजो तालुक़ु उन्हनि सां तमामु वधि रहियो आहे ऐं हींअर बि आहे। इंशाअल्लाह जेका ज़िंदगी आहे उहो इन्हनि सां ई तालुक़ु आहे। अच्छा साईं, मोहम्मद आरिफ़ ख़ान महर साहब जॾहिं ज़िले नाज़िम बि रहिया उन सां माना कंटिन्यू तव्हां टच बि रहियो, त उन खे तव्हां एज़ अ ज़िले नाज़िम या अवामी ख़िदमत जे हिसाब सां तव्हां कीअं था ॾिसो? मोहम्मद आरिफ़ ख़ान जेको टेन्यूर पंहिंजा 2 टेन्यूर रहिया त तमामु बहितरीनु अंदाज़ सां ऐं सॼे ज़िले जे सभिनी सियासी दोस्तनि खे पंहिंजो एतमाद मठी करे जेके बि मसाइल जेका डेवलपमेंट जेके शयूं कयूं
ऐं बि हुननि सां तक़रीबन गॾु गॾु रहियो आहियां त सभिनि दोस्तनि खे एतमाद में वठी करे ऐं जेके मसइला या स्टेप खयां अहिड़ी तरीक़े सां खयां, कोई इंडिविजुअल हुन न खयूं। ऐं सभिनि माण्हुनि सां अॼु बि आउं चवां थो न्यूट्रली जेकॾहिं तव्हां ज़िले शिकारपुर जे अंदरि तव्हां न्यूट्रल कंहिंखां वञी मालूमात वठो त अॼु बि सियासत खे छॾे करे तक़रीबन माण्हुनि जी पसंदीदा शख़्सियत मोहम्मद आरिफ ख़ान महर साहिबु। अच्छा, त मोहम्मद आरिफ ख़ान महर जे हवाले सां ॻाल्हि हले पई त इहो असांखे ॿुधाइजो त तव्हां तालीम जे हवाले सां उन जूं माना जेको टर्म हुयो 2 साल उन जे हवाले सां कहिड़ियूं ख़िदमतूं रहियूं? ख़ुशूसन मोहम्मद आरिफ ख़ान जो एजुकेशन ते तमामु घणो तवजो हुयो। उन वक़्तु काफ़ी मरतबा एजुकेशन ई सेमिनार मोहम्मद आरिफ ख़ान महर साहिब जन कराया ऐं तालीम जे हवाले सां जिते बि जेको बि प्रॉब्लम थियो त ख़ुशूसन यकदमि जेको आहे डिस्ट्रिक्ट जा जेको एजुकेशन जा ऑफिसर्स हूंदा उन्हनि जी मीटिंग कराए ऐं फिलफोर उन्हनि एजुकेशन जे प्रॉब्लम्स खे चवंदो त पहिरियों प्रायोरिटीअ ते तालीम जा जेको आहे सो जेके मसाइला आहिनि तालीम खाते जा आहिनि उन्हनि खे सॉल्व कयो। छो त असांजे ज़िले जे अंदरि जे बहितर तालीम हूंदी त असांजे ज़िले जे अंदरि जेको आहे हिकिड़ा बहितर माण्हू पैदा थी सघंदा, बहितर अवाम जी ख़िदमत थी सघंदी ऐं उन ते तमामु जेको आहे हुन सुठी महिनत कई। ऐं हिकिड़ा मुंहिंजे ख़्याल में लिटरेसी सेंटर बि जेको मोहम्मद आरिफ ख़ान खोलराया हुया, जिते जिते टीचर्स जी खोट हुई उते उहे खोलराए करे ऐं उन्हनि खे ख़ुशूसन शिकारपुर ज़िले जे नियाणियुनि खे जेको आहे सो पंहिंजो जीअं तालीम जेको आहे सो ॾिए। कंहिंसां को अहिड़ो कन्वेंस जो प्रॉब्लम रहियो त उन दोस्तनि सां ज़ाती ज़िंदगीअ में ज़ाती दोस्तनि सां हेल्प कराए उनखे सहकार करायोसीं त घटि में घटि उन्हनि जी हिकिड़ी मदद थी सघे, हेल्प थी सघे, हू पंहिंजो घर जो सफ़र गुज़र बि करे सघनि ऐं हिकिड़ी जेको पाण तालीम पिराई आहे उहा तालीम जो जेको बेनिफिट उहो समर्थन ॿियनि ताईं पंहिंजो पहुचाए सघनि। अच्छा, त इहो माना सिंध हुकूमत बि पंहिंजी फिगर इहा ज़ाहिर कई हुई त सिंध में हेतिरा स्कूल बंदि आहिनि। शिकारपुर ज़िले में बि इहो ॿुधण में अचे पियो त प्राइमरी स्कूल कुझु बंदि आहिनि या खुलियल आहिनि, त अॻ में जेका एडमिनिस्ट्रेशन हुई उहा कीअं पई कमु करे ऐं हाणे एडमिनिस्ट्रेशन जेका ज़िले जी उहा कीअं पई कमु करे? वाक़ई स्कूल बंदि आहिनि या हिकिड़ो मतिलबु इशू कयो वियो आहे? न, स्कूल त बिल्कुलु पूरी सिंध जे अंदरि काफ़ी स्कूल जेको आहे सो बंदि हुआ, पर उन्हनि जो सही माना में जॾहिं वेरिफिकेशन कई वई त कुझु स्कूल उहे बंदि आहे जिते क़बाइली झगड़ा थिया ऐं काफ़ी शहरनि में उन्हनि माण्हुनि जी लॾ पलाण थी वई, खोड़ ख़ाली शहर थी विया। त हाणे उते बिल्डिंग त रही, स्कूल त रहियो, पर उहो स्कूल फंक्शन कोन रहियो, उनजो स्टाफ ॿिए हंधि हलियो वियो, कंहिं भर वारे स्कूल में हलियो वियो। पोइ उन में इहा शइ थियो त कुझु ॻोठाणनि जो इंट्रस्ट घटि, माण्हू रहनि कोन पिया ऐं कुझु ऑफिसरनि जी बि इंट्रस्ट घटि, छो त उन्हनि शयुनि ते हमेशह हर हिकु ऑफिसर प्रोग्रेस ॾेखारींदो आहे पंहिंजी, जिते फंक्शनल शयूं हुजनि ऐं उहे जेको आहे शो कयां जीअं त मुंहिंजो हिकिड़ो क्रेडिट बणिजे। पर मां चवंदुसि त जेकॾहिं उन्हनि जी नज़र उन्हनि बंदि स्कूलनि ते बि हुजे त वधीक बहितर आहे। त विच में हिकिड़ो इहो ट्रेंड हलियो हुयो ऐं उहो असां ई पाण जेको आहे सो पंहिंजो कोशिशि वरितीसीं पटेल तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां, जॾहिं सेक्रेटरी साहिब सां असांजी मीटिंग थी हुई त मोहतरम साईं इंज़ार हसन छलगिरी साहिब जी क़यादत में, त असीं इहो चयोसीं त पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेके बि तव्हांजा ऑफिसर्स आहिनि, DOs डायरेक्टर्स, उहे ऐं तंज़ीम वारा जेकॾहिं मिली करे ऐं हिक ॿिए सां तावन कंदा त सम्झां थो त 90% बंदि पियल स्कूल जेको आहे उहे खुली वेंदा। ऐं ईअं थियो ऐं उन्हनि मीटिंग्स कयूं डिस्ट्रिक्ट लेवल ते। पोइ उते असीं पंहिंजे हवाले सां उस्तादनि खे जेके माना दूरां इलाइक़नि ते वञी न पिया सघनि उन्हनि खे कन्वेंस कयोसीं त बाबा हीअ स्कूल असांजा आहिनि, असांखे हलाइणा आहिनि, असांजो शहर आहे, असांजो इलाइक़ो आहे, असांजो हीअ जेको आहे सभु पंहिंजा ॿार आहिनि, जीअं ॿियनि जी औलाद न आहे, इहो असांजी औलाद आहे, त असां उन्हनि खे तालीम न ॾींदासीं त केरु ॾींदो। त अहिड़े लिहाज़ खां असां पंहिंजो उहो मीटिंग्स करे जिते जिते बि एप्रोचेबल स्कूल्स हुआ उन जॻह ते असां उस्ताद प्रोवाइड करायासीं ऐं उहे काफ़ी सालनि खां जेको आहे केलो स्कूल उहो फंक्शनल थी विया ऐं अॼु बि उहे स्कूल सुठो रिज़ल्ट ॾेई रहिया आहिनि। अच्छा, त इन स्कूलनि जे हवाले सां तालीम जे हवाले सां इहो चयो वेंदो आहे त जेके यूनियन आहे उस्तादनि जी या यूनियन कहिड़ी बि हुजे, मुख़्तलिफ़ उस्तादनि जी यूनियनियूं आहिनि, त उहे मतिलबु उन उस्तादनि जूं पुठिभरायूं कनि थियूं, स्कूल बंदि करण में उन्हनि जो किरदारु, इहा वाक़ई ॻाल्हि सही आहे? न, ईअं हाणे कोन्हे को एसोसिएशन या यूनियंस, उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो आहे फ़लाह बहबूद ऐं बहितरी, उन्हनि जो बुनियादु इन ते आहे। जॾहिं असांजी एसोसिएशन जी बुनियादु इन शइ ते आहे त उस्ताद जा हक़ूक़ उन सां गॾोगॾु तालीम खे सही माना जेको आहे सो पंहिंजे असांखे अवाम ते पहुचाए।
हीअ असांजे तंज़ीमी बाइलाज़ में बि आहे त असांखे उस्तादनि जे मसइलनि सां गॾोगॾु असांखे ओतिरो तंज़ीम लाइ बि जेको आहे सोचणो, तंज़ीम लाइ बि स्ट्रगल करणी आहे त असां आम शहरनि जे अंदरि बि असांजा उस्ताद बि पंहिंजे पेरेंट्स खे वञी जेको आहे सो मोटिवेट कंदा आहिनि त बाबा तव्हांजा जेके ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि महिरबानी करे उनखे स्कूल पहुचायो। स्कूल में पहुचाइणु कमु जेको आहे सो पेरेंट्स जो आहे, तालीम ॾियणु कमु उस्तादनि जो आहे। असांजो कमु इहो आहे त असीं हा इन केस ख़ामियूं ख़ूबियूं सभु आहिनि, जेकॾहिं किथे लूण बराबरि जेकॾहिं कंहिंमें का ज़ाती लेवल ते का या कमी रहिजी थी वञे या अची थी वञे त उनजो सॼो ब्लेम जेको आहे सो तंज़ीम जे मथां बनण या नाइंसाफ़ी थींदी। अच्छा साईं, तव्हां जीअं अॻु ज़िक्र कयो पंहिंजी तंज़ीमी हवाले सां त 3-4 दफ़ा या 5 दफ़ा या कोई केतिरा ई दफ़ा तव्हां ज़िले सदर रहिया हो शिकारपुर ज़िले जा, त ज़िले सदर खां वेंदे मर्कज़ जे सदारत ताईं तव्हां कीअं पहुतव ऐं कहिड़नि कहिड़नि उहिदनि ते तव्हां रहियो, इहो असांखे थोरो ब्रीफ कजो। मां ज़िले सदारत खां पोइ मर्कज़ी सदर बि रहियुसि ऐं मर्कज़ी सीनियर नायब सदर बि रहियुसि। हींअर आहियां मुशावरती मर्कज़ी मुशावरती काउंसिल जो मां वाइस चेयरमैन आहियां। मर्कज़ी सदारत जे हवाले सां 2014 में असांजी इलेक्शन्स थियूं, इलेक्शन थी वियूं, असांजी मर्कज़ी इलेक्शन न थी सघी, माना सूबाई इलेक्शन असांजी न थी सघी। प्रॉब्लम थी विया के माण्हू कोर्ट में हलिया विया, के अपीलनि में हलिया विया, कुझु माण्हुनि जा ऑब्जेक्शन्स हुया, जाइज़ ऑब्जेक्शन हुआ मर्कज़ी इलेक्शन कमीशन ते, ऐं उहा मर्कज़ी इलेक्शन कमीशन थोरो मुतनाज़ थी वई, जंहिंजे करे इलेक्शन्स न थी सघिया। पोइ सिंध जे अंदरि सुञाण माण्हुनि सुञाण धुरनि सीनियर माण्हुनि दोस्तनि हिकिड़ो बैठक कराई जेका ज़िले नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद में। त तंज़ीमी हिसाब सां उस्तादनि जे हक़नि या हासिलात लाइ तव्हां मुकमल तौर ते जेको बि तंज़ीम आहे उन जिदोजहद कई आहे ऐं उस्तादनि खे रिलीफ फराहम कयो आहे। हिन वक़्तु जेको आहे लॉकडाउन वारो सिलसिलो आहे ऐं कोरोना वायरस जो जेको इशू हली रहियो आहे, तव्हांजी तंज़ीम कहिड़ो किरदारु अदा कयो आहे सिंध लेवल ते या आवाम जे हवाले सां, तव्हांजो कहिड़ी मतिलबु ख़िदमत रही आहे? जंहिं ॾींहं खां वठी हीउ कोरोना इशू आयो ऐं मुल्क जे अंदरि लॉकडाउन सिस्टम शुरू थियो त असां पंहिंजे तंज़ीम जे तरफ़ां असीं सिंध गवर्नमेंट खे पंहिंजी सर्विसिस जी ऑफर कईसीं त असां उस्ताद ख़ुसूसन प्राइमरी उस्ताद सिंध गवर्नमेंट जे त असांजे मथां जेकॾहिं को बि असाइनमेंट काई बि असाइनमेंट असांजे मथां रखंदी त असां ख़ैर सगाली तौर ते असां पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदासीं। जहिड़ो क हिते राशन जे हवाले सां लिस्टनि जो हिकिड़ो कमकार करायो पियो वञे या उन सां ख़ुसूसन हिकिड़ो जेके तमामु पोरे ताईं ग़रीब माण्हुनि जी लिस्टूं ठाहियूं पियूं वञनि त असीं पंहिंजी ऑफर कईसीं त असां ते ड्यूटी रखो त असां उहा ड्यूटी तव्हांजी ॾियण लाइ तयारु आहियूं। ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजे पटेल तंज़ीम जे हवाले सां तक़रीबन हर डिस्ट्रिक्ट में असांजे जेके डिस्ट्रिक्ट जा नुमाइंदा हुआ उन्हनि पंहिंजे हेठियुनि बॉडियुनि जी मीटिंग्स कराए ऐं जेतिरे हद ताईं जंहिंजो सोशल जेतिरो बि वास्तो हुयो, ज़ाती तरह सां जेतिरो बि वास्तो तालुक़ु रहियो त हुननि मैनेज कयो, डोनेट कयो, कुझु डोनेट कयो, कुझु पाण जेको आहे डोनेट कयो त जेके ग़रीब माण्हू हुआ जेके रोज़ कमाई वारे ते उन्हनि जो घर जो चुल्हो हलंदो हुयो त उन्हनि माण्हुनि खे हुननि राशन वठी ॾिनो ऐं कंहिंजी मदद कई। ऐं ख़ुसूसन असांजूं छो त जहिड़े तरीक़े सां सिस्टम हले पियो त हिकिड़ा माण्हू मीडिया ते अचनि पिया, ॿिया माण्हू मीडिया ते न पिया अचनि। ऐं सुठी ॻाल्हि बि ईअं आहे त शरी बि आहे त जेकॾहिं तव्हां कंहिंजी मदद कयो त हिकु हथ सां कयो त ॿिए खे सॼे सां कयो था त खॿे हथ ख़बर न पए। ऐं ख़ुसूसन असांजा काफ़ी डिस्ट्रिक्ट जेको आहे उन्हनि में असांजा दोस्त एक्टिव हुआ, जीअं शिकारपुर हुयो, घोटकी हुयो, जैकाबाद हो, नौशरो फिरोज़ हुयो, नवाब शाह हो, हैदराबाद हो, बदीन हुयो, ऐं तुंहिंजो दादू हुयो, लाड़काऊं डिस्ट्रिक्ट हुयो, कंबर डिस्ट्रिक्ट हुयो, ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजो पंहिंजो असांजो कंदकोट डिस्ट्रिक्ट उन डिस्ट्रिक्ट में हुया। तक़रीबन असांजे दोस्तनि ऐं तव्हां मीडिया ते बि ॾिठो हूंदो त असांजे उस्तादनि ख़ुसूसन उहिदेदारनि पंहिंजे ज़ाती डोनेट बि ऐं दोस्तनि खां बि सरहंदी वारनि खां बि डोनेट करे जेके बि ग़रीब माण्हू हुआ
जेके तारीख़ रोज़ ते कमाइण वारा माण्हू हुआ उन्हनि जे में भरपूर जेको आहे किरदारु अदा कयो ऐं पंहिंजे ख़ुशूसन असांजे पंहिंजे पटेल प्राइमरी टीचर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां असां तमामु वधि कयो आहे ऐं हींअर बि असांजी इहे जेको आहे सो ख़िदमतूं जारी सारी आहिनि इंशाअल्लाह ख़ुदा कंदो सभिनि ऐं असां दोस्तनि जी इहा आहे त को बि ग़रीब माण्हू जेको बेरोज़गार आहे उहो बुख ते कॾहिं न वेहे उनखे जेको आहे घटि में घटि वेले जो अन्न अटो ज़रूरु मिलणु खपे। अच्छा साईं, कोरोना वायरस जे हवाले सां इहो इशू हले पियो ऐं ॻाल्हि ॿोल बि ज़िक्र बि हले पियो त सिंध हुकूमत जो इन में जेको आहे रिलीफ ॾियण वारो सिलसिलो कीअं रहियो आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो जेको आहे किरदारु कीअं रहियो आहे, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां एहसास प्रोग्राम पेट्रोल बि सस्तो कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ पैकेजिस बि ॾिना विया आहिनि, इन्हनि ॿिन्ही जेको आहे इन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, अनाउंसमेंट जेका थिए थी, जॾहिं अनाउंसमेंट थींदी आहे त असां हेतिरनि अरबनि रुपयनि जो इमदाद ॾियूं था त हक़ीक़त में असीं चवंदा आहियूं त इहे सही माना जेकॾहिं डिस्ट्रीब्यूशन थी विया मूंखे नथो लॻे त को मिसकिन माण्हू बुख ते वेही सघे थो। बहरहाल उहो हुनजे मैनेजमेंट जो कमु आहे, उन्हनि जे रेवेन्यू ऑफिसरनि जो जेको आहे डिपार्टमेंट वारनि जो कमु आहे ऐं त छा उन्हनि जो तरीक़ेकार आहे, कहिड़े तरीक़ेकार सां उहो हुते पहुचाइनि था ऐं बिल्कुलु इन में रेगुलेटिव बि थी वञनि ऐं सही माना में जन माण्हुनि खे राशन मिलणु खपे, उन्हनि खे न मिलियो आहे। काफ़ी माण्हू जेको आहे सो तकलीफ़ में आहिनि। बहरहाल ऐं उनखे चवंदुसि त उन में काफ़ी समथिंग अच्छा, वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत हाणे असांजो जेको मीडिया ते ॾिसूं पिया त घटि में घटि वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जी पाण में कोऑर्डिनेशन सही माना में आहे। जेकॾहिं सही माना में कोऑर्डिनेशन न रही त उहो हुकूमतनि जे लाइ बि बहितर कोन्हे ऐं ख़ुशूसन उन जी जेका सज़ा मिलंदी उहो आवाम भोगींदो ऐं बहितर आहे त सूबनि जी ऐं मर्कज़ जी कोऑर्डिनेशन पाण में ज़रूरी आहे। कोऑर्डिनेशन न हूंदी त नथो सम्झां त के प्रॉब्लम सॉल्व थी सघंदी। उतां जे ज़िले जो सदर बि आहे मोहम्मद सालिम ख़ान ज़रदारी साहिबु, उन जे सरपंचीअ में ऐं उन सां गॾोगॾु घोटकी ज़िले जो उन जो सदर हो गुलाम अली ख़ान महर साहिबु। उते न सभिनि पूरी सिंध जे इन दोस्तनि खे कठो कयो, जेके जेके मुख़्तलिफ़ धड़ा हुआ उनखे कठो करे उन्हनि चयो त बाबा पेटेल तंज़ीम हेॾी तंज़ीम आहे सिंध जे अंदरि त इन खे ईअं असां छॾे ॾियूं इहो सुठो कोन थो लॻे, लिहाज़ा उन जे हवाले सां उनजो हल कढणु खपे। पोइ उन ते हुननि सभिनि जे इतफ़ाक़ राय सां, टोटल माण्हुनि जे इतफ़ाक़ राय सां मर्कज़ी हिकिड़ी बॉडी तश्कील ॾिनी जंहिंजो मर्कज़ी सदर जेको आहे सो उहो मूंखे मुंतख़ब कयो वियो ऐं मर्कज़ी जनरल सेक्रेटरी जेको आहे उहो बि असांजो दोस्त आहे हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिबु। 2014 इहो 2016 में 2 साल 1.5 साल इहो प्रॉब्लम रहंदो हुयो। मर्कज़ी जनरल सेक्रेटरी हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिब खे मुंतख़ब कयो, बाक़ी असांजी जेको आहे सो ॿी बॉडी जेको आहे सो तश्कील ॾेई करे ऐं उनजो जेको आहे सो हल्फ़ वफ़ादारी हैदराबाद में थी ऐं उन में ऐं तक़रीबन जेको आहे सो 8-9 महीना मर्कज़ी जेको आहे सदर रहियुसि। उन मर्कज़ी सदर दौरान असांजी स्ट्रगल बि हली, उस्तादनि जे मसइलनि लाइ स्ट्रगल हली। कराची में इहे जेको आहे प्रेस क्लब ते बुख हड़तालियूं थियूं, उते अरेस्ट थियासीं ऐं उनखां बाद में गवर्नमेंट सां ॻाल्हियूं थियूं। बहरहाल उन में कुझु मसइला हल थिया, अञा मसइला उहे रहियल हुया। उनखां बाद में वरी सभिनि दोस्तनि अची चयो त बाबा इलेक्शन जे थ्रू जेको आहे सो पंहिंजो असां चाहियूं था त जेकर मर्कज़ जी इलेक्शन थिए, हेठों तालकनूं वठी डिवीज़न ते इलेक्शन थी वियूं न, लिहाज़ा वरी हिकिड़ी मीटिंग थी। उन मीटिंग में सभु दोस्त आया, उन्हनि रिक्वेस्ट कयो त जेकर असां चाहियूं था त हिकिड़ो जमहूरी हिकिड़ो प्रोसेस पूरो कयो वञे, जमहूरी तरीक़े सां जेको आहे हिकिड़ो बॉडी खे तश्कील ॾिनो वञे। मुख़्तलिफ़ साइडनि खां हिकिड़ा रूमर्स हलनि पिया त हीअ जमहूरी तरीक़े सां नाहे थियल हिकिड़ो सिलेक्ट्रेट ऐं हिकिड़े मसइले खे हल करण ख़ातिर हिकिड़ी बॉडी जोड़ी वई, जेकर असां चाहियूं था त उनजो प्रोसेस पूरो कयूं। उन वक़्तु वेलकम चयो, दोस्तनि खे चयोसि इलेक्शन जो अनाउंस थियो, मर्कज़ी इलेक्शन जो। उन मर्कज़ी इलेक्शन में अनाउंस थियो जंहिंमें मर्कज़ी सदर जेको आहे मोहतरम जनाब मिंज़ार हुसैन छलगिरी साहिबु थियो। उन ई काबीना में सीनियर नायब सदर जेको आहे मुंतख़ब थियो। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे असांजो पटेल जे तंज़ीम जो जेको आहे सिलसिलो ईअं हलंदो रहियो ऐं हींअर जेको आहे सो पंहिंजो असांजी वरी प्रॉब्लम थिया इलेक्शन जे सिलसिले में
वरी कोर्ट में कुझु दोस्त वियल आहे हाणे हींअर कोर्ट इलेक्शन पई कराए असांजी जंहिं तहत जेको आहे उहे बाडियूं जेके आहिनि उहे डिज़ॉल्व आहिनि ऐं उन हवाले सां हाणे जॾहिं बाडियूं बि डिज़ॉल्व हुजनि इलेक्शन जो प्रोसेस बि न हुजे त उस्तादनि जा प्रॉब्लम्स मसाइला मसाइल उहो कहिड़े फॉर्म ते कहिड़ो माण्हू जेको आहे सो पंहिंजो उन्हनि खे हल कराए लिहाज़ा उन साॻी जेको आहे सो पंहिंजो मर्कज़ी जेका काबीना हुई उन वर्किंग कमेटी उहो फ़ैसिलो करे उन्हनि खे मर्कज़ी मुशावरती काउंसिल जो जेको आहे सो मर्कज़ खां वठी हेठि यूनिटनि ताईं उन्हनि खे दर्जो ॾिनो वियो हाणे उन ई मर्कज़ी मुशावरती काउंसिल में वाइस चेयरमैन आहियां ऐं इनशाला हीअ करोना जो जेको आहे सो पंहिंजो वायरस जो जेको आहे प्रॉब्लम थियो हेॾो सारो पूरी दुनिया उन्हनि जे वबा में वठिजी वई आहे त सभु शयूं जेको आहे उते पइजी इलेक्शन प्रोसेस असां इलाही काफ़ी हद ताईं पंहिंजो प्रोसेस मुकमिल थी वियो आहे हींअर सिर्फ़ु जेको आहे सो माना पोलिंग तरफ़ हलणो आहे इलेक्शन्स थींदियूं उनखां पोइ जेको आहे बाक़ाइदे जेका बॉडी ईंदी उहा फंक्शन कंदी इंशाल्लाह। अच्छा साईं उस्तादनि जे हक़नि जे हवाले सां तमामु वॾियूं तारीख़ूं तव्हां हलायूं आहिनि तमामु वॾियुनि तारीख़नि जो तव्हां हिसो बणिया हो मुख़्तलिफ़ जेको आहे मुश्किलातूं ॾिठियूं वञे ज़िलाई सदर खां वेंदे मर्कज़ ताईं तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं ॾिठियूं वञे तव्हां जेल ॿुधो आहे असां जेल बि वियो शेलिंग बि थी तव्हां ते या मुख़्तलिफ़ ॾुखिया मरहला बि आया इहे थोरो जेके मरहला आहिनि इहो थोरो असांखे ॿुधाइजो। मरहला एसोसिएशन हुजे का जनरल ॿी सियासत हुजे तंज़ीमुनि जे अंदरि ई लाह चाढ़ा ज़रूरु ईंदा आहिनि कॾहिं माण्हू सख़्त में हूंदा आहिनि कॾहिं नरम में हूंदा आहिनि जेकॾहिं छो त हींअर आउं सम्झां थो त पहिरें दौर में ई न हूंदो उन वक़्तु असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं या असांखे उन टाइम नवां असां अपॉइंटमेंट थिया हुआसीं त उन वक़्तु जेकॾहिं कोई बि मुलाज़िम पंहिंजे मसइलनि ख़ातिर एहतिजाज कंदो त बाक़ाइदगी सां गवर्नमेंट उन्हनि खे जल्दी घुराईंदी ऐं उन्हनि जा मसइला सॉल्व कंदी पर बदकिस्मती सां कुझु सालनि वठी इहो ट्रेंड पइजी वियो आहे त तव्हां मसइलनि खे हासिलु करण लाइ बि एहतिजाज कयो रोडनि ते अचो वरी जो गवर्नमेंट उहे मसइला तव्हांजा या मुतालबा क़बूल कंदी मंज़ूरु कंदी त उन्हनि खे इम्प्लीमेंटेशन जे लाइ बि वरी असांखे जेको आहे स्ट्रगल करणी पवंदी आहे एहतिजाज करिणो पवंदो आहे जिदोजहद करणी पवंदी आहे सो हीअ जेके जिदोजहदियूं या स्ट्रगलियूं इन्हनि मसाइलनि ख़ातिर जेके कयूं था पिया त काफ़ी इहे शयूं थियूं इन ई जिदोजहद जे दौरान छो त असांजा प्रॉब्लम्स जेके हल थियल आहे उहे असांजे उन्हनि ते अमल न पियो थिए जंहिं नतीजे में बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां सखर प्रेस क्लब ऐं असांजा प्रेस क्लब जे दोस्तनि जो सुठो सहकार रहियो उन्हनि जे मतिलबु तव्हां सां बि असां एहतिजाज कयूं पिया उते जॾहिं उहे अचनि पिया प्रेस क्लब ते त उते हिकिड़ी असांजी मीटिंग मुलाक़ात थी बिलावल भुट्टो साहिब सां ऐं उन सां जॾहिं असां वेठासीं उन बाक़ाइदगीअ सां संजीदगीअ सां उस्तादनि जे मसइले खे ॾिठो ऐं उन वक़्त जे CM जेको हिन वक़्तु आहे उहो साईं मुराद अली शाह साहिबु उहे बि उते हुआ सैयद ख़ुर्शीद अहमद शाह साहिब जन बि उहे बि उन में मीटिंग हुआ उन्हनि खे चयनि त हीअ फिलफोर ऐं ॾींहंनि जे अंदरि जेको आहे हिन उस्तादनि जा जेका मसइला हल थियणु खपनि उन में काफ़ी मसइला हुआ असांजा सिंधु यूनिवर्सिटी जा उस्ताद हुया उन्हनि खे रेगुलर कमु NTS वारा उस्ताद हुया इकरा यूनिवर्सिटी वारनि जा उस्ताद जेका पंहिंजो कंफर्म न थियल हुया उहे उन्हनि जो प्रॉब्लम्स हुया बहरहाल मीटिंग त थी उन में मसइला वरी बि उन ई शइ ते चवंदुसि त मसइला हल थिया पर मुकमिल न थिया छो त सिंधु यूनिवर्सिटी वारा अञा बि वीचारा जेका 10-11 सालनि खां वठी हिन वक़्त ताईं बि उनखे कुझु माण्हुनि खे कराची जे डिस्ट्रिक्ट में कंफर्मेशन कयो वियो आहे रेगुलर कयो वियो आहे अञा ताईं असांजा उस्ताद परेशान आहिनि सिंधु यूनिवर्सिटी वारा जन खे अञा ताईं बि कंफर्म न कयो वियो आहे त इहे मरहला आहिनि इहे जेको आहे मसाइल थियनि था एसोसिएशन जे अंदरि इनशाला ऐं हीअ मसाइल जेके आहिनि कोरोना वारा ख़तमु थियनि त वरी उन उस्तादनि जे मसइलनि जे ख़ातिर इनशाला सरकार सां ॻाल्हियूं कंदासीं। अच्छा साईं उस्तादनि जे मसइलनि जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त उस्तादनि जा बेसिक मसइला केतिरा आहिनि कहिड़ा आहिनि हिकु ॻाल्हि या ॿियो इहो त सिंध हुकूमत खे तालीम जे हवाले सां कहिड़ो किरदारु अदा करणु खपे। उस्तादनि जा मसइला साईं तमामु हिकिड़ा एॾा वॾा बि कोन्हनि नंढड़ा आहिनि जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त उहे हिकिड़े ॾींहं जे अंदरि हल करे सघे थी। बुनियादी उस्तादनि जा मसइला इहे आहिनि त कुझु इशूज़ आहिनि ख़ुशूसन रेगुलर जेके कॉन्टेक्ट वारा आहिनि रेगुलर उनखे फिलफोर कयो वञे ऐं रेगुलर कयो वञे त जंहिं अपॉइंटमेंट खां उस्ताद डेट खां अपॉइंटमेंट थियो आहे
उनखां रेगुलर कयो वञे। उस्तादनि जा फाइनेंशियल मैटर आहिनि, जहिड़ो तरीक़े सां ग्रुप इंश्योरेंस, उन लाइ असांजी स्ट्रगल हले थी पई। ग्रुप इंश्योरेंस असांजी उस्ताद खे माना पंहिंजे हूंदे मिले कोन थी। उहो जॾहिं त उस्ताद हर हिक खे मरणो आहे, जॾहिं मरी वञे त उनखां पोइ किले में उनखां पोइ थो कयो वञे। असां था चऊं त हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी ॾिए थो, सॼी ज़िंदगी ड्यूटी थो ॾिए पियो, ख़िदमत थो करे पियो, त उनखे सिलो तव्हां पंहिंजे हुनजे जीअरे ॾियो न। जे रिटायरमेंट थिए थी त उनखे ग्रुप इंश्योरेंस उनखे ॾियो, त उहो कोन थो पियो ॾिनो वञे। या जहिड़े तरीक़े सां हाउस रेंट आहे, त को अहिड़ो ख़ासो हाउस रेंट असां ख़ुशूसन उस्ताद तबिके जो कोन्हे को। उन सां यूटिलिटी जेको आहे अलाउंस आहे मुख़्तलिफ़ ॿियनि डिपार्टमेंट में ॾिनो थो वञे पियो। असां था चऊं त हिकिड़ो उस्ताद आहे, हिकिड़ो तमामु ग़रीब तबिके सां उन्हनि जो तालुक़ु आहे ख़ुशूसन ज़्यादातर, त तव्हां यूटिलिटी जेको अलाउंस उस्तादनि खे ॾिनो वञे असांजो राइट आहे। ऐं उन सां गॾोगॾु असांजी वधि में वधि कोशिशि रही आहे त हर डिपार्टमेंट जे अंदरि उस्तादनि खे पंहिंजो राइट माना सन कोटा ॾिनो थो वञे। असां था चाहियूं त बाबा जब असांजे उस्ताद जी औलाद खे बि जॾहिं उस्ताद रिटायर थिए ऐं उनजी उस्ताद जी उहा पोस्ट जेका ख़ाली थिए थी पई, उन पोस्ट ते उन उस्ताद जे औलाद खे जेको आहे सो नौकिरी ॾिनी वञे, ताकी हिननि जे पोयों जेको आहे सो वरी सिस्टम जेको आहे उहो चालू हलंदो रहे। सो इन सिलसिलनि में काफ़ी अहिड़ा ॿिया मसइला आहिनि जंहिंजे करे असांजी स्ट्रगल बि हलंदियूं आहिनि। पर गवर्नमेंट हींअर ॾींहों ॾींहुं इन्हनि जॻहियुनि ते चाहे थी त जेकर जेके सिटिंग टीचर्स आहिनि असां इन्हनि खे बि जेकर त कंहिं न कंहिं तरीक़े सां घर मोकिले छॾियो। बहरहाल सम्झ में नथो अचे आख़िर हुननि जी दुश्मनी उस्ताद तबिके सां आहे, मुल्क जे अवाम सां आहे, या असांजे सिंध जे तालीम सां आहे, इहो सम्झ में अञा ताईं नथो अचे। अच्छा, ताज़ो करंट इशू जेको हली रहियो आहे कोरोना वायरस जे हवाले सां, सईद गनी एजुकेशन जे हवाले सां बि गुज़िरियल ॾींहुं मीटिंग कई, त अञा जेको आहे स्कूलनि जो बंदि करण जो माना फ़िलहालु माना काई माना पोज़ीशन न आहे। 2 महीना टोटल माना स्कूल बंदि रहिया, इम्तिहान एग्ज़ाम न थिया। इन सॼे एजुकेशन जे हवाले सां, डिपार्टमेंट जे हवाले सां तव्हां कीअं था उनखे ॾिसो, जॾहिं त मुस्तक़बिल जेको आहे ॿारनि जो तबाह थी रहियो आहे, ऐं एजुकेशन डिपार्टमेंट हिन वक़्तु कीअं कमु करे पई? बहरहाल मिनिस्टर साहब जो जेको स्टेटमेंट ऐं ॿुधी त हुन चयो त 6 महीननि ताईं अञा असां मथां स्कूलनि खे बंदि रखूं। 2 पहलू आहिनि इन्हनि जा। हिकिड़े पासे ॾांहुं सिंध जे माण्हुनि जी, सिंध जे अवाम जे बचनि जी जेका तालीम दरपदर थी रही आहे, अने होॾो ॿिए पासे ॾांहुं जेको आहे सो ज़िंदगी मौत जो झगड़ो हली रहियो आहे। पर आउं वरी बि इन सां मुतफ़िक़ थींदुसि त वजूद आहे त एजुकेशन बि आहे। जे असां वजूद खे नथा बचाए सघूं त एजुकेशन असांखे कंहिं कम जी कोन्हे का। पहिरियां आहे इंसान जो शागिर्द जो वजूद बचाइणो, छो त हीअ तमामु ख़तरनाक वबा आहे जेका पूरी दुनिया खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे। ज़ाहिर आहे यकीनन हिकिड़े मिनिस्टर जे वस जी ॻाल्हि न आहे त जेकॾहिं जल्दी हू अनाउंस करे ऐं स्कूल रनिंग थी वञनि। असां त चाहियूं था त जेकर स्कूल रनिंग थियनि ऐं असां पंहिंजी जेको आहे हिकिड़ो सही माना में जेका तालीम आहे जंहिंजो हिकिड़ो हाल पइजी वियो आहे त हुनजो पूराओ कयूं। बहरहाल ऐं वरी बि चवंदुसि त पहिरियां वजूद, उनखां बाद में सभु मफ़ादात। जेकॾहिं वजूद बचायोसीं त सभु शयूं हासिलु करे सघंदासीं, पर जॾहिं इंसान जो वजूद न हूंदो पोइ इहे एजुकेशन, पोइ इहे ॿिया मसाइल उहे कंहिं कम जा कोन्हनि। अच्छा, तालीमी निज़ाम जेको आहे अॼुकल्ह बायोमेट्रिक बि सिस्टम कयो अथऊं, त तालीमी जेको जदीद तक़ाज़ा जे हवाले सां तालीमी निज़ाम कीअं हुजणु खपे? साईं, तालीमी निज़ाम जेकॾहिं AC कमरनि में वेही करे ऐं एजुकेशन जूं पॉलिसियूं ठाहियूं वेंदियूं त मूंखे नथो लॻे त को तालीमी निज़ाम बहितरु थींदो। तालीमी निज़ाम बहितरु तॾहिं थींदो जॾहिं एजुकेशन जा माहिर, असांजी गवर्नमेंट ऐं उन सां गॾोगॾु सीनियर उस्ताद ऐं जेके असांजे एजुकेशन जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा रिप्रेज़ेंटेटिव, उहे जेकॾहिं वेही करे ऐं हिकिड़ो इतफ़ाक़ राय सां हिकिड़ी पॉलिसी एडॉप्ट कंदा, ऐं सम्झां थो त बहितरु अंदाज़ में जेको आहे सो सिंध जी तालीम अची सघे थी। अदरवाइज़ जेकॾहिं ईअं न कबो ऐं हिकिड़े फ़र्दनि जे
सिर्फ़ु हुकूमत ऐं अकामनि ते इहे शयूं थींदियूं ऐं नथो सम्झां त सिंध जी तालीम पोइ का आना उन मंज़िल ते अची सघे थो छो त मुख़्तलिफ़ सिर्फ़ु तरीक़नि सां हिकिड़ा तजुर्बा कया विया आहिनि असांजी तालीम खाते ते पर उहो कामयाबु हिन वक़्त ताईं बि कोई बि जेको आहे तजुर्बो उन्हनि जो न थियो आहे। अच्छा त हिन जे हाणे आख़िर में त असां तव्हांखां इहो पुछंदासीं त सिंध वासियुनि लाइ इलाइक़े वासियुनि लाइ ऐं तालीम जा जेके तव्हांजा जेके यूनियन वारा आहिनि या सॼी सिंध जो अवाम आहे या मुल्की अवाम आहे तव्हां कहिड़ो पंहिंजी तरफ़ां मैसेज कन्वे करणु चाहींदा? मुंहिंजे हिन सभिनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त एजुकेशन जे हवाले सां जेतिरो थी सघे त पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजे शहरनि में पंहिंजे ॻोठनि में छो त स्कूल फंक्शन थी कोन था सघनि स्कूल फंक्शन थी नथा सघनि उहो हिकिड़ो जेकॾहिं प्रोग्राम जीअं गवर्नमेंट हिकिड़ो उहो एडॉप्ट करे हा ऐं अनाउंस करे हा त जहिड़े तरीक़े सां इहा एडवर्टाइज़मेंट करोना वायरस जे करे ऐं उनजे जेको आहे सो खूबियुनि ऐं खामियुनि वारनि शयुनि खे जेको हाईलाइट कयो थो वञे पियो अवाम ताईं पहुचाए थो वञे त हिकिड़ो इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां जेकॾहिं एजुकेशन जेको हिकिड़ो अहिड़ो सिस्टम राइज कयो वञे त जीअं घरनि जे अंदरि सभु जेको आहे लॉकडाउन में आहिनि त टेलीविज़न ते या मुख़्तलिफ़ चैनलनि ते एजुकेशन जा प्रोग्राम्स हलनि ऐं सम्झां थो त उहो मुख़्तलिफ़ पंहिंजो दर्जात ते हलनि जीअं हिकु प्राइमरीअ ते हलनि सेकेंडरीअ ते हायर सेकेंडरी ते उहे प्रोग्राम्स हलनि ऐं उनजो हिकिड़ो टाइम फिक्स थियल हुजे ऐं सम्झां पियो त सिंध जे अंदरि या मुल्क जे अंदरि हिकिड़ो तमामु जेको आहे सो हिकु वॾो जेको हाल पियो पैदा थिए एजुकेशन जो त घटि में घटि उन मां कुझु न कुझु माण्हू मुफ़ीद थी सघनि। ऐं उस्ताद ग़ुलाम रसूल महर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खां वेंदे जेको प्रोफेशनल लाइफ आहे सॼो तव्हां पंहिंजो ज़िक्र ॿुधायो तव्हांजी